नाज़रीन, सॼी सिंध जी अंगोलार्ची में आशूर जे ॾिहाड़े ते करबला जे शहीदनि खे भेटा पेश करण जो सिलसिलो जारी आहे। मरकज़ी मातमी जुलूस इमाम बारगाह हैदरी मां बरामद थियो। उन हवाले सां वीडियो लिंक ते मौजूद आहे नासिर अंजुम। जी नासिर। अॼु बिल्कुल सॼे आलम इस्लाम जी गोलार्ची में भी शहीद करबला के भेटा पेश करण जो सिलसिलो जारी है। अॼु 10 मुहर्रम के हवाले से इमाम बारगाह हैदरिया का जो मरकजी जुलूस बरामद थी चुको है। हींअर वो पांचे रिवायती रस्तन ते जो है वो रवादा है। आऊं के बुधाईंदो हलां त ही मातमी जुलूस जो पांचे रिवायती रस्तन का थींदे नेशनल बैंक ते पहुचंदी, जिते ही नमाज ज़ोरैन अदा कंदा। जेका पोइ टैक्सी स्टैंड ते जो है नमाज मगरिबैन अदा करण का पोइ हुते मजलिस बर्पा कई वेंदी है। ॻाल्हि जेकॾहिं सिक्योरिटी के हवाले से कई वञे त मातमी जुलूस जा रिवायती रस्ता आहिनि उन ते पुलिस जेके रुकावटूं विझी आम माण्हू जे ट्रैफिक लाइ उनके बंद कयो आहे। पुलिस जेको आहे हुते मौजूद आहे। हिफ़ाज़ती इंतजाम इंतहाई सख़्त कया विया आहिनि। DSP गोलार्ची अब्दुल रहीम ख़ासकेली जो है वो सिक्योरिटी जा फ़राइज़ हिते जो निगरानी करे रहियो आहे। ऐं हिते इहो ॿुधाईंदो हलां त शहर के मुख़्तलिफ़ जो पाड़ा आहिनि मुख़्तलिफ़ जो वार्ड्स आहिनि उनमें हिन वक़्तु जो न्याज़ सबील ऐं लंगर जो पूर्ण जो सिलसिलो हलंदड़ आहे। जी।